नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐनमा तकूनु युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मक़ामिन आख़र। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफ़ूर। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है अल्लाह को याद करने से। कदर कुरान दा की जानन दुनियादार ना बीने। अल्लाह कदर कुरान दा की जानन काफर कमीने। कदर कुरान दे जानन वाले पैसते शहर मदीने। चे तो क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। बस गुजार रहे कपड़े बदल बदल कर। अब जिंदगी ते भरोसो आहे, कपड़ा बदलाए पिया था गुजारियो का खबर ना आहे तो केड़े जोड़े में मोती। या खबर ना है ये जोड़ो अज मटायूं था हिन में मौत ईंदो ॿिए में ईंदो कहिड़े में ईंदो का ख़बर न आहे। चे तो क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। बस गुजार रहे कपड़े बदल बदल कर। एक दिन ऐसा आएगा एक कपड़े कफन में उठा कर ले जाएंगे कंधे बदल बदल कर। चेतो हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो हूंदो माण्हू हिकिड़े जोड़े में खयो पिया वेंदा। उहो जोड़ो कफन हूंदो वरी बदलाइण जी ज़रूरत को न पवंदी। अब कफन को बदलाए सघे थो? कंध बदलाईंदा वेंदा शायद तो चवे कुल्ला पिया मटींदा वेंदा मैयत खयूं वेंदा पर जोड़े मटण जी ताक़त कान।
जियां दिल जी मोहब्बत सां अज हिन अज़ीम शान जलसे में आयल आयो सभई साथी दिल जी गहराईअ सां मदीने वारे साईं जे मथां दुरूद चई अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। अल्लाह तबारक व तआला जा एहसान थिया जंहिं रब करीम असां अव्हां खे हिन दीन जी ॿुधण ऐं सम्झण जे ख़ातिर दीन जूं ॻाल्हियूं क़ुरान जूं ॻाल्हियूं ॿुधण ख़ातिर अॼु साईं हज़रत साईं उज़ैर गुल जागिरानी साहब जन जे हिन जामिया हिन अज़ीम शान इदारे जे फ़ारिग़ थियल हाफ़िज़नि जे दस्तार फ़ज़ीलत जे मौक़े ते असां अव्हां गॾु थिया आहियूं। अल्लाह साईं खां दुआ आहे त जेको ॿुधायूं ऐं ॿुधूं उन ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। क़ुरान पाक जी आयत पढ़ियमि अल्लाह तो फरमाए ईबाना हिकिड़े ॾींहुं ठाहियो त मां हिकिड़े ॾींहुं ड्राईंदो साईं कहिड़ी बि शइ दुनिया जी हिकिड़े ॾींहुं ठही आहे उहा हिकिड़े ॾींहुं डरंदी ज़रूरु मौत ज़रूरु ईंदो साईं भला पोइ मौत ईंदो वरी ज़िंदगी न थियूं ख़तमु ख़लास। काफ़ी माण्हू ईअं सोचींदा आहिनि त मुआ वरी कॾहिं उथंदा वरी हिसाब किताब थींदा वरी इहे ठहंदा वरी वञी उते हिसाब न बाबा खाई पी वठो जेकी कुझु अथव हिते अथव। काफ़रनि जो अक़ीदो इहो आहे कोई अॻिते आख़िरत कोन्हे का काई क़यामत कान्हे का ज़िंदा न थींदासीं बसि जेकी आहे हिते आहे। अहिड़ीअ तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं कुझु काफ़र पुराणी हॾी खणी उनखे हीअं भोरे वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां अची करे हीअं फूक था ॾियनि फूक जो ॾिनो तो आहे पोंडर वांगुरु उॾरी वई चवण लॻा वदरबना मसलन वनसिया ख़ल्क़ा क़ाल मन युहयिल इज़ाम वहिय रमीम। चइजे सुभान अल्लाह। टाइम थोरो आहे मुख़्तसर आहे तवजो ॾींदुमि त क़ुरान ॿुधाईंदुसि। चवण लॻा ए अल्लाह जा नबी सॾाइण वारा छो जो हो त काफ़िर मञनि कोन पिया तूं तो चई त हे पाना मरंदा वरी ज़िंदा थींदा वरी हिसाब किताब थींदो अची करे रब जे आॾो अमाल नामा मिलंदनि किनखे सॼे हथ में उहे वरी ख़ुशि थींदा। हा उमक़रा किताबिया इन्नी ज़नंतु अन्नी मुलाक़िन हिसाबिया फहुव फी ईशतिन राज़िया फी जन्नतिन आलिया। साईं तूं वरी चवे तो हिकिड़नि खे खॿे हथ में अमाल नामो हुननि जे हथ में रुगो जन्नत बंगला मल्ला तूं ऐं बाग लिखियल हूंदा। साईं तूं वरी हेॾी दोज़ख जी ॻाल्हि थो करे जन खे खॿे हथ में अमाल नामो मिलंदो चवंदा लम ऊत किताबिया वलम अदरि मा हिसाबिया। जॾहिं जो खॿे हथ में अमाल नामो मिलंदो न चवंदा अल्लाह हिते त हर गुनाह लिखियो पियो आहे हर गुनाह लिखियो पियो आहे ज़रूर ज़रूर लिखियो पियो आहे। ए अल्लाह तूं काई शइ कोन लिकाई आहे हर शइ हाणे साम्हूं पेश कई अथई। ए मुंहिंजा अल्लाह जॾहिं इहे लफ़्ज़ चवंदा ऐं नबी ॾे त ख़बर आहे तूं त चवे थो हिकिड़ा जन्नत में वेंदा हिकिड़ा दोज़ख में वेंदा ऐं नबी असां त चऊं था त मोहर ज़िंदगी कोन थींदा त हिसाब वरी कहिड़ो ॾींदा। अबा काफ़रनि चयो छा चयूं क़ुरान में लिखियल वदरब लना मसलन वनसिया ख़ल्क़ा क़ाल मन युहयिल इज़ाम वहिय रमीम। हे जेको हवा में उॾरी वियो हे जेके हॾा ॻरी विया जेके पाणीअ में लुड़ी विया ऐं अल्लाह जा नबी सॾाइण वारा भला इहे बि ज़िंदा थींदा छा इहे बि उथी करे हिसाब ॾींदा छा इहे बि जन्नत ऐं दोज़ख में वेंदा छा। रसूलुल्लाह अञा जवाब ई कोन ॾिनो रुॻो साईं क़ुरान नाज़िल फरमायो ओ मुंहिंजा सुहिणा नबी दिलबर नबी सुहिणा तूं ॿुधाइनि कुल युहयी अल्लज़ी अंशा अव्वल मर्रा ऐं
नादानन खे ॿुधाए, इन बेसमझन खे ॿुधाए, इन दुनिया जे पुॼारन खे ॿुधाए। सोना कुल युही अल्लज़ी आशा अव्वल मर्रा। सोना चवनि त तव्हां अॻे काथे हो, रब तव्हांखे कीअं पैदा करे आंदो आहे। अवा छा फरमाए सोना चवनि पुछा त करनि जेके चवनि था त वरी कीअं ज़िंदा थींदासीं। हिते त तव्हां जूं हॾियूं तव्हां जब दफ़नायो था न, पर अॻे त तव्हां जूं हॾियूं छा वजूद ई कोन हो। मां अलाह कीअं ठाहियो मां, ईअं मां अलाह ठाहिण ते क़ादिर आहे। अबा इहो सुवाल करण ते परेशान थियण वारा केरु हुया? काफ़र। त मरी वरी ज़िंदा कीअं थींदासीं? हिकिड़ो वरी नबी हो जंहिं इहो सुवाल कयो, हिकु ॿ नबी। हिकिड़े नबी इहो सुवाल कयो, फ़लस्तीन में बैतुल मुक़द्दस आहे न, अवल काबो, इते अक्सर नबी रहंदा। अम्मा बीबी मरियम वेठी इन जे अंदरि टोको ॾींदी, बर्त भरींदी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम माण्हुनि खे दावत ॾींदो। अक्सर नबी हिते घणा आया बनी इसराइल जा। पोइ हिकिड़ो बख़्त नसर नाले बादशाह ईरान जो रहा, उहो वॾो ज़ालिम हो जंहिंजी पूरी दुनिया ते बादशाही। अब मुसलमान ॿ वॾा बादशाह थी गुज़रिया जन पूरी दुनिया ते बादशाही कई। को कहिड़े मुल्क जो, को कहिड़े मुल्क जो, पर हिकिड़ा 4 वॾा बादशाह जिन जो क़ुर में ज़िक्र आहे उहे हुया ॿ मुसलमान, ॿ काफ़िर। हिकिड़ो हुयो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जंहिं पूरी दुनिया ते बादशाही कई। ॿियो ज़ुल्करनैन बादशाह जंहिं पूरी दुनिया ते बादशाही कई। काफ़रनि में पहिरियों वॾो बादशाह जंहिं पूरी दुनिया ते बादशाही कई उहो हुयो निमरूद काफ़र। ॿिए नंबर ते बख़्त नसर बादशाह ईरान जो रहाकू। उहो ॾिसंदो त दुनिया जो को शहर, को इलाइक़ो जेकर उहो ज़्यादा तरक़ी करे थो वञे, आबाद थी थो वञे, त बेगुनाह हुन इलाइक़े खे वञी तबाह करे माण्हू मारे, कई माण्हू खणी अचे जेलनि में हणंदो त हिन इलाइक़े तरक़ी छो कई आहे। तफ़सीर में अचे थो हिकिड़े दफ़े ॾिठे जो त हिन फ़लस्तीन जे अंदरि इहो शहर वञे थो वधंदो, माण्हू वेठा आहिनि काबे ते अचनि इबादतूं कनि, शहर वञे थो पियो वधंदो। उहो कफ़र फ़ौजूं लश्कर काहे इन ते अची हमलो कयईं, शहर खे तबाह कयईं, माण्हू गिरफ़्तार कयईं, कई माण्हू शहीद कयईं, कई गिरफ़्तार करे अचे ईरान जे जेल में बंदि कयईं। तफ़सीर में अचे थो त उन माण्हुनि सां गॾु कई अल्लाह जा नबी बि गिरफ़्तार करे आयो, जिन में हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ऐं हज़रत अरमिया अलैहिस्सलाम भी गिरफ़्तार थी आयो। नबी भी गिरफ़्तार थी आया। हाँ साईं, वो गिरफ़्तार जो थिया वक़्त जो गुज़री बख़्त नसर बादशाह वफ़ात करे वियो, पुट बादशाह थियुसि। उहो रहम दिलो चई बाबे खणी जेल भरिया आहिनि, हेॾा सारा माण्हू लॻो हे भणा अलाए बेगुनाह अलाए गुनहगार आयो जेल में, सभिनि को खोल रहा है, ॾिस पुछा कंदो वञे तूं बि आज़ादु, तूं कहिड़े केस में आहे, तूं बि आज़ादु, तूं बि आज़ादु। इन्हनि सां गॾु हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम बि आज़ादु। उज़ैर अलैहिस्सलाम जो आज़ादु थियो त गॾ ते चढ़ी रवानो थियो साॻो ओॾे जाॾे पंहिंजे वतन। उते जो अचे ॾिसे त भेणा हेॾो शहर हो, हेॾियूं बाज़ारियूं, हाणे शहर खां टपियो थो वञे, ईअं गुज़रियो थो वञे। वेंदे वेंदे शहर खां छा ॾिसे थो त भेणा हे माण्हू, हे हेॾो शहर, हेॾियूं बाज़ारियूं हूंदियूं। अब हे शहर कंबर केॾो वॾो शहर आहे, लाड़काणो केॾो वॾो शहर आहे, पर जे कुझु सालनि जे लाइ इहो शहर तबाह थी वञे, वरी उहो माण्हू जेल खां निकिरी अचे त हैरान त थींदो न। भेणा एॾो वॾो शहर हो, आबाद हो, छा इबादतूं हलंदियूं बैतुल मुक़द्दस में। अॼु भेणा कोई नज़र नथो अचे, हे हॾा माण्हुनि जा ॻरी विया, हे शहर बर्बाद थी वियो। हाणे शहर टपी वञी हिकिड़े वण खे टेक थो करे, वण खे टेक करे वेही उते वरी बुख थी लॻेसि। मानी जे साम्हूं अंगूरनि जो वण अथसि, उन मंझां अंगूर पटे निपूड़े मानी खे कुंवारो करे खावां। हिकिड़ो प्यालो अथसि पथर या ठिकर जो, उन में अंगूर निपूड़े रखे थो, पाणी त हे पीआं थो, हीअं टेक करे। तफ़सीर में अचे थो त हाणे उन फिटल शहर ॾे ॾिसे थो। अल्लाह साईं क़ुरान में थो फरमाए औ कल्लज़ी मर्र अला क़रयतिन वहिय खावियतुन अला उरूशिहा। रब तो फरमाए ॿुधो दुनिया वारो, रब तो फरमाए उन माण्हू
वहिया खावियतुन अला उरुसिहा। रब जो फरमाए जेको फिटल ॻोठ इशारा जे भरसां अची लॻियो, यानी उज़ैर अलैहिस्सलाम। हाणे उज़ैर नबी हीअं वेठो आहे, मानी भी पई अथसि, होॾे गॾो ॿधी बि हारे अथई, हेॾो पाणी बि ठाहे रखियईं। हाणे हिते हीअं ॻोठ खे ॾिसी करे फिटल शहर खे ख़्याल थो अचेसि, चवे थो क़ाल अन्ना युहयी हाज़िहिल्लाहु बअद मौतिहा। ऐ मुंहिंजा अल्लाह रब हे फिटल शहर वरी कॾहिं आबाद थींदो? ऐ मुंहिंजा अल्लाह रब हे हॾा जेके ॻरी विया आहिनि, अल्लाह इहे वरी कॾहिं ज़िंदा थींदा? ॻाल्हि सम्झ में आयो? हो त आहे काफ़र जेके ॿीहर ज़िंदा थियण ते ताजुब पिया कनि। हे अल्लाह जो नबी आहे जंहिंजो क़ाल अन्ना युहयी हाज़िहिल्लाहु बअद मौतिहा। ऐ मुंहिंजा रब ही हॾा वरी कॾहिं ज़िंदा थींदा? ऐ मुंहिंजा अल्लाह रब ही फिटल शहर वरी कॾहिं आबाद थींदो? इहो सुवाल जो कई रब कोई जवाब कोन ॾिनुसि। उहा मानी उते पयल आहे, उहो पाणी उते पयल आहे, उहो गॾो उते ॿधल आहे। अल्लाह साईं फरमाए थो फमातहुल्लाह, मौत ॾेई छॾी। अब छा जवाब? कुझु बि न ॾिनुसि रब साईं, मौत ॾेई छॾी। हाणे ज़िंदा थो करेसि घणे वक़्त खां पोइ? 100 साल खां। हाणे ज़िंदा थियो आहे, ॾिसे थो पियो हेॾे होॾे। रब जो फरमायो मुंहिंजा उज़ैर नबी क़ाल कम लबिस्त, ॾे ख़बर घणो वक़्तु थियो थी? चइजो क़ाल लबिस्त यौमन औ बअद यौम। ऐं मुंहिंजा अल्लाह ॾींहुं थियो आहे या अधु ॾींहुं थियो आहे, निंड जो झूठो अची वियो आहे, या ईअं मां ॼणो ॾींहुं थियो या अधु ॾींहुं थियो आहे। ॿुधो मुस्लमानो, चओ नबीअ जो अकुल दंगो थी वञे, अल्लाह जी कुदरत हेॾी आहे की न? छा चई साईं? रब तो वरी चवेसि न उज़ैर ॾींहुं अधु न थियो, सी बि भला घणो वक़्तु थियो आहे? अल्लाह जो फरमाए क़ाल बल लबिस्त मिअता आम। ऐं उज़ैर तोखे 100 साल थी वियो थी? हाँ 100 साल मुंहिंजा रब। ऐं रब ऐं उज़ैर ॾिस त सही, फ़ांज़ुर इला तामिक। ऐं उज़ैर पंहिंजी मानी ॾिस, ताम ॾिस काथे अथई? इलाही पियो आहे। अब 100 साल ताम के ख़राब न करे त केरु आहे? कंहिंजी ताक़त आहे? उहो मां ताम उहो ई पियो आहे। अल्लाह जो फरमायो ज़ेरा ॿियो छा रखियो हुई? ए अल्लाह पाणी रखियो अमनी पूरे अंगूरनि जो। रब जो फरमायो शराबिक, ए ज़ेरा ॾिस त सही उहो पाणी बि तुंहिंजो सलामत पियो अथई 100 साल में, उहो ख़राब बि न कयो मां। जंहिंखे रब रखे तंहिंखे, जंहिंखे रब रखे तंहिंखे छा पाणी, छा प्यालो, छा 100 साल। कंहिं इंसान जी उमिरि जो जेको आहे सो 100 साल उमिरि। अबा उज़ैर अलैहिस्सलाम खे ॻाल्हि सम्झ में न पई अचे। आलम सगुरा घणा पर्ची मिली आहे साईं मुख़्तसिर खे, मां पंहिंजी ॻाल्हि ख़तम थो कयां हिते। ॻाल्हि कंहिंखे सम्झ में न पई अचे। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ॾिसे पियो त मानी बि हुअं ई पई आहे, पाणी बि। रब साईं तो फरमाए 100 साल। हाणे अल्लाह साईं हिकिड़ी निशानी बचाई जेका उज़ैर ॾिसे अखियुनि सां। कहिड़ी? चओ गॾो काथे आहे? अल्लाह साईं फरमायो वंज़ुर इला हिमारिक। ऐं उज़ैर जी मुंहिंजा अल्लाह उज़ैर ॾे ख़बर तुंहिंजो गॾो काथे आहे? अल्लाह गॾो त कोन्हे को, गॾो त कोन्हे। अल्लाह साईं फरमाए उज़ैर हाणे ॾिस जाए 100 साल गुज़री वियो, तूं जा हॾा गॾा जा हॾा। ऐं उज़ैर पंहिंजे पंहिंजे रस्ते सां, ऐं उज़ैर जब
जबल जो इलाइको आहे उज़ेर कई बरसातूं पयूं कई नयूं ऐं पाणी वही विया ऐं उज़ेर तुंहिंजा हॾा ॻरी विया गॾ जा हॾा बि कई लुड़ी विया कई ॻरी विया ऐं उज़ेर हाणे ॾिस पंहिंजे गॾ खे त मां अलाह कीअं थो ज़िंदा कयांसि हाणे ज़िंदा थींदे ॾिसुसि अब हिकिड़ो ज़िंदा थियल जीअं पाण सही सलामत उथी वेठो वरी ईअं ई गॾु नज़र अचे सां त मतां बि अल्लाह साईं खे उहो ॾेखारिणो हिनखे त हीअं ज़िंदा कयो मां अल्लाह साईं फरमायो इलाल इज़ामी अयो तेरा ॾिसो पंहिंजे गॾा ॾे वाह इला हिमालिका अयो ज़ेरा ॾिसो पंहिंजे गॾा खे त काथे आहे इहो ज़ेरा हाणे ॾिसो त मां अल्लाह कीअं थो ठाहियांसि फांज़ुर इलल इज़ामी कैफ़ नुनशिज़ुहा ॾिसे थो पियो गॾा जा हॾा डुकंदा डोड़ंदा था अचनि मिटीअ मां जा ज़रा परे परे खां जबलनि मां जेके बरसातुनि में 100 साल में ॻरी विया लुड़ी विया उहे ईअं डुकंदा था अचनि कैफ़ नुनशिज़ुहा फांज़ुर इलल इज़ामी कैफ़ नुनशिज़ुहा हीअं ॾिसे पियो अल्लाह थो फरमाए ॾिसो ज़िनत मां अल्लाह कीअं थो ठाहियां उहे हॾा पाण में जुड़ंदा वञनि रब थो फरमाए सुम्मा नक्सुहा लहमा अल्लाह थो फरमाए त हीअं गोश्त चढ़ी गॾो उथी खड़ो छो उज़ैर बि चवण लॻो वाह रब वाह जी कुदरत है कांजी कुदरत है अल्लाह जी मालूम थियो त मौत ईंदो वरी जिंदा कया हाणे उज़ैर अलैहिस्सलाम के छा सवाल कई त मारे वरी जियारी नहीं किया अल्लाह से मारे वरी जियारिस वो भी हाणे ॿियो सवाल कई त शहर वरी कॾहिं आबाद थींदो छा उज़ैर ॾिसे त वॾो शहर थी वियो आहे तफ़सीर में अचे थो त उज़ैर अलैहिस्सलाम ॻोल्हींदे पंहिंजे घर वियो हाणे उज़ैर उन उम्र में जवान थियो जंहिं उम्र में वफ़ात कयो हुई माना जवानी हुअसि जेके पुटड़ा पोइते ॼावल आहे उहे त 100 साल जा कुराड़ा थी विया हाणे उज़ैर घर अचे थो त पुट कुराड़ा पीउ जवान चओ वाह जी रब जी कुदरत हा साईं ये बनी इसराइल जा नबी आहे ए बनी इसराइल जा नबी आहे जेके मुख्तलिफ ॻोठनि में शहरनि में नबी ईंदा तॾहिं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत जा नबी बनी इसराइल मुंहिंजी उम्मत जा जेके आलिम अथव इहे बनी इसराइल जे नबियनि वांगुरु अथव हुन शहर जो आलिम हुन शहर जो बुज़ुर्ग हुन शहर जो आलिम सो दोस्तो पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो अॼु बि नंढड़ा क़ुर जा हाफ़िज़ थियनि कसम ख़ुदा जो मुबारक जा लाइक़ त असुल इहे अथव तॾहिं त हज़रत साईं ॿेर वारा फरमाईंदा त असांजे तव्हांजा अहिड़ा अमल ऐं अफ़ाल थी विया आहिनि जो जेकर क़यामत अचे मथां फाको करे ओ इन मासूम जेके ॾींहुं राति वेठा क़ुर पढ़नि था हा साईं मदरसनि ॾे कॾहिं चकर लॻाईंदा कयो रुगो जलसनि में न अचो इन क़ुर वारनि जी तालीम ते नज़र कयो हिते जेके मासूम पढ़नि था कंजे ॾिसो त कंजी उम्र केतिरी कंजी केतिरी पोइ भली अगो निमाज़ न पढ़े से ॾाढो निमाज़ न पढ़े से चाचो घर में कोई निमाज़ न पढ़े से सभु घर में सॼी राति या त टीवीअ ते या मोबाइल ते या त निंड में पिया सुबुह जो सिज उभरे खां पोइ पिया था उथनि पर इहे मासूम मदरसनि वारनि ते नज़र कयो जेके पीउ बि निमाज़ न पढ़े ॾाढो बि निमाज़ न पढ़े पर इहो तालिब बीठो थो जमायत सां निमाज़ पढ़े असुर सां उथी करे क़ुर पढ़ंदा सॼो हज़रत साईं ॾेर वारा फरमाईंदा आहिनि जी ज़िंदगीअ ते नज़र कयो असुर सां उथी हर को निंड पियो आहे इहे मदरसनि वारा वेठा क़ुर खोलियो वेठा था पढ़नि इहे मासूम पोइ इहे पढ़ंदे सुबुह जी निमाज़ जमात सां पढ़ंदा वरी क़ुर इन्हनि जे साम्हूं पढ़ंदे 11 थी वेंदा वरी मोकल मिलंदनि कलाक बि आराम कंदा वरी ज़ोर जी निमाज़ जमात सां पिया पढ़ंदा वरी
कुरान इन्हनि जे साम्हूं वरी न जड़ा आराम का वरी न जड़ा शाम जो कलाक सवा घुमंदा असर जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कलाक सवा छुट्टी कंदा वरी मगरिब जी नमाज जमात सां पढ़ंदा वरी कुरान इन्हनि जे साम्हूं कुरान पढ़ंदे पढ़ंदे कुरान पढ़ंदे 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 इशा जी नमाज पढ़ंदा जमात सां वरी तू असां घर मोबाइलुनि ते वक्त गुज़ारे सुम्ही पवंदासीं अध रात ताईं वेठा ये मासूम कुरान पढ़ा तॾहिं त फरमायो इन्हनि जे सदके अल्लाह साईं जा इन मासूम मदरसन वारनि जा असां ते थोरा आहिनि जन ईअं सम्झ ॼण क़यामत के झलियूं बीठा आहिनि उमिरि गुनाह जी न थियनि पर क़ुरान सां मोहबत अथनि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असां तव्हांखे बि पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह ताला असां अव्हांखे बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।